अहम ख़बर वाखिदालू कराची की अदालत जस्कम चेयरमैन सनान कुरैशी बेन के बहरिया टाउन हमले केस में बरी करे छड़ियो। दहशतगर्दी टोड़ अदालत केस जो महफूज थियल फैसलो बुधाए छड़ियो। अदालत दोष साबित न थियण ते सनान कुरैशी बेन के बरी करे छड़ियो आहे। कराची की अदालत जस्कम चेयरमैन सनान कुरैशी बेन के बहरिया टाउन हमले केस में बरी करे छड़ियो आहे। दहशतगर्दी टोड़ अदालत केस जो फैसलो महफूज थियल फैसलो बुधाए छड़ियो आहे। अदालत दोष साबित न थियण ते सनान कुरैशी बेन के बरी करे छड़ियो आहे। अहम खबर ही अवासा नाज़रीन शेयर क्यों पिया त कराची की अदालत जस्कम चेयरमैन सनान कुरैशी बेन के बहरिया टाउन हमले केस में बरी करे छड़ियो आहे। कराची की अदालत जस्कम चेयरमैन सनान कुरैशी बेन के बहरिया टाउन हमले केस में बरी करे छड़ियो आहे। वधिक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो सां। सिकंदर अपडेट कजो ही अदालत केस जो फैसलो जो बुधायो आहे छा अपडेट्स ॾींदव? आज जी निदा दहशतगर्दी टोड़ वाली अदालत है। बहरिया टाउन हमले केस जो अदालत महफूज कयल फैसलो बुधाए छड़ियो है। अदालत दो न साबित थियण ते जिस्कम अगवान सनान कुरैशी ऐं ॿियनि जवाबदारनि खे आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत बहरिया टाउन जो केस में वकीलनि ऐं शाहिदनि जी शाहिदी बाद 3.5 साल केस हलण खां पोइ फैसलो ॿुधायो आहे। जवाबदारनि ते बहरिया टाउन हमले करण, फायूं ॾियण, घेराव करण, हवाई फायरिंग करण, भंगा करण वग़ैरह जा जेके आहिनि त केस दाख़िल हुया। इन खां अॻु बहरिया टाउन केस में सिंध तरक़ी पसंद पार्टी के चेयरमैन डॉक्टर कादिर मंसी, सिंध यूनाइटेड पार्टी के सरबराह सैयद जलाल महमूद शाह ऐं ॿियनि खिलाफ दाख़िल केस कया विया हुआ, जिन खे अदालत पहिरें ही आज़ाद करे चुकी है। ॿुधणी खां पोइ वकील अगवाणनि जेको आहे त मोहम्मद खान शेख, मोहम्मद जुमन पवार, काज़िम मैसर ऐं ॿियनि चयो त अदालत जो फैसलो सिंध जी अवाम जी फतह है। वकील अगवान जो इहो बि चवणु हो त हाणे सिंधु ते जेके कैनाल ठहनि था उन्हनि खिलाफ जदोजहद कबी। बहरिया टाउन ते हमले जो डॉक्टर कादिर मंसी, सैयद जलाल महमूद शाह, सनान कुरैशी ऐं ॿियनि खिलाफ 2021 में दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो हो। हमलो कंदड़नि में जवाबदारनि में 125 नाले सां ऐं 500 खां वधीक जेके आहिनि ॾिसी सुञातल अणॼातल जवाबदारनि ते केस दाख़िल कया विया हुया, जिन मां 125 जवाबदारनि खे गिरफ्तार कयो वियो हो, जंहिंजी जेको आहे त अदालत ज़मानत मंज़ूर कई ऐं उहो ज़मानत ते आज़ाद हुआ। जवाबदारनि खिलाफ गदाब थाने ते दहशतगर्दी एक्ट तहत 11 अलॻि अलॻि केस दाख़िल कया विया हुया। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त बहरिया टाउन केस में STP ऐं SUP क़ौमी अवामी तहरीक ऐं ॿियनि क़ौमी जिस्कम ऐं ॿियनि क़ौमी अगवाननि ऐं कारकुननि ते केस दाख़िल कया विया हुआ। अदालत जेको आहे त ॾोष साबित न थियण ते जिस्कम चेयरमैन सनान कुरैशी ॿियनि खे आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जी निदा ठीकु आहे सिकंदर, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।